من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له واشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له واشهد ان محمدا عبده ورسوله اما بعد وان خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الامور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال والقرآن المجيد بل أجل جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء غريب أئذا متنا وكنا ترابا ذلك رجل بعيد فذلكنا ما تنقص الأرض منهم وإننا بكتاب مبين بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريض أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بديع تبصرة وذكرى لكل أمر منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها الرجيم رزقا للعباد أحيينا به بلدة ميتا كذلك الخلود كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فاستوعين وقليلا من خلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال تعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية وادخلي في عبادي وادخلي جنتي. हर किस्म की हमदे सना वाखाने वदाई इबादतें बंदगी अकेले अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाए लायक ज़ेबा सज़ावार आहे जेको मुल्क जो मालिक ऐं ख़लक जो ख़ालिक आहे जंहिंजे हथ में इज़त ऐं ज़िल्लत जंहिंजे हथ में मौत ऐं ज़िंदगी आहे उहो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे मौत ॾे उनखे उनजी औलाद उनखे उनजा अज़ीज़ रिश्तेदार कुटुंब कबीले वारा उनखे उनजे ॻोठ वारा उनखे उनजे इलाइक़े वारा उनखे सॼी दुनिया जा MBBS MD मिली करे पण बचाए नथा सघे ऐं जंहिंखे अल्लाह तबारक व तआला मौत खां बचाए उनखे मौत जे मोह मां पण बचाए लाए थो। हिन जा पाण कई तजुर्बा कया कई हादसे जे बारे में पाण सुणो त हुनजी गाॾी टुकर टुकर थी वई उनजी गाॾी डूंगर मथां उथंदी वो वाए में किरी पियो अल्लाह तबारक व तआला जंहिं उनखे मौत खां बचाइण चाहे जंहिं उनजो मौत उन टाइम लिखियल हो त अल्लाह पाणी जी तरी मां बचाए लाथे
हिन में खाई मां पर बजाए लाथे ऐं जंहिंजी मौत लिखियल आहे उन जे लाइ मामूली हादसो मामूली पाणी काफ़ी वञी वञे थो। बिरादरान इस्लाम तव्हां खे ख़बर आहे त हिकिड़े ॾींहुं मौत सां मुलाक़ात करणी आहे। हिकिड़ो ॾींहुं हिन दुनिया मां रवानो थियणो आहे। हिकिड़ो ॾींहुं हिन दुनिया मां अज़ीज़ खे औलाद खे ॻोठ वारे खे इलाइक़े वारे खे छॾे करे कब्र जी कारी कोठड़ीअ में सुम्हणो आहे। लेकिन पाण खे ख़बर आहे त मौत छॾे वारी न आहे। मौत खां पाण भॼी नथा सघूं त पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ में फ़र्क़ु लाइणो खपे। पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ में चेंजिंग आणणी खपे। पंहिंजी मौत अहिड़ी थियणी न खपे जेको काफ़िर जी मौत थिए। पंहिंजी मौत अहिड़ी थियणी न खपे जेको नाफ़रमाने जी मौत थिए, बल्कि पंहिंजी मौत अहिड़ी मौत थियणी खपे जेको नेक इंसान जी मौत हुए। बिरादरान इस्लाम जहिड़ी तरह नेक ऐं बद जी ज़िंदगी, नेक ऐं नाफ़रमान जी ज़िंदगी हिकिड़ी जहिड़ी नथी हुए, अहिड़ी तरह ॿिन्ही जी मौत पर हिकिड़ी जहिड़ी नथी हुए। नेक ऐं बद जी मौत में घणो फ़र्क़ु आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशाद फरमाए, अम हसिबल्लज़ीना इज्तरहु सय्यिआत अन नजअलहुम कल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सवाअम महयाहुम व ममातुहुम साअ मा यहकुमून। को नाफरमाने बुरे इंसाने जो ख्याल है, कोई पापी मुजरिम जो ही ख्याल है तो असीं उन्हीं के उन्हीं जहिड़ा करे छॾींदासूं जो ईमान आंदो ऐं नेक अमल कया। कोई उन्हीं जो मरण ऐं जीअण हिकिड़े जहिड़ो थींदो। नेक इंसान ऐं नाफरमाने जो मरण ऐं जीअण हिकिड़े जहिड़ो थींदो। बड़ो फैसलो आहे उहो जेको करे रहिया आहे। यानी उन्हीं जी सोच इहा आहे त असांजो नेक इंसान जेको आहे उन्हीं जो मौत हिकिड़े जहिड़ो थींदो त ही उन्हीं जी सोच ग़लति है, ही उन्हीं जो फैसलो ग़लति है। जेकॾहिं मुजरिम जो ही ख्याल है त उन्हीं जो ईमान वारे जो अमल साले करण वारे जो मरण जीअं हिकिड़े जहिड़ो थींदो त यकीनी तौर मथे ही उन्हीं जो बुरो गुमान है, ही उन्हीं जो बेकार ख्याल है। कुरे जे लाइ त उन्हीं जी मौत ऐं ज़िंदगी में घणो फ़र्क़ु आहे। इन जे बारे में मुतअद्दिद क़ुरानी आयात ऐं अहादीस नबविया मौजूद आहिनि। उन्हीं में जरा चंद हदीसूं चंद आयतूं पाण सुनो ऐं उन मथे अमल कयूं। लेकिन साले इंसान जी मौत जी कैफियत के अल्लाह तबारक व तआला ये बयान कई, या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना, या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। ऐ इत्मीनान वारी रूह, तू पंहिंजे रब जी तरफ़ हली। ऐ इत्मीनान वारी साह, ऐ इत्मीनान वारी रूह, तू पंहिंजे रब जी तरफ़ हल। अहिड़ी तरह त तूं रब खां राज़ी ऐं हू तो खां ख़ुशि, तूं मुंहिंजे बंदे में दाख़िल थी वञ
ऐं मुंहिंजी जन्नत में हली वे। ई वॾी ख़ुशख़बरी, ये अज़ीम ख़ुशख़बरी मोमिन खे उनजी मौत जे वक़्तु ॾिनी वञे थी त गोया मोमिन जी मौत आसान थिए थी। ऐं हुन हालत में उन मथे मौत अचे थी तो वो अल्लाह खां राज़ी ऐं अल्लाह उन खां ख़ुशि हुए थो, उन खां राज़ी हुए थो। अल्लाह तबारक व तआला उन खां ख़ुशि हुए थो ऐं अल्लाह जे नाफ़रमान जी मौत इन हालत में अचे थी तो मौत जो फ़रिश्तो उनजी मौत जे वक़्तु अल्लाह जी नाराज़गीअ जी, अल्लाह जे गुस्से जी ख़बर सुणाए थो ऐं उनजी रूह खे चए थो, उनजी साह खे चए थो त अल्लाह जे गज़ब जी तरफ़ हल, अल्लाह जे गुस्से जी तरफ़ हल। अल्लाह तो मथे गुस्सो है, अल्लाह तो मथे नाराज़ है। तोजे गुनाह जी वजह सां, तोजे नाफरमानी जी वजह सां, तोजे अमल जी वजह सां जेको दुनिया में नेक अमल तो न कए, बुरा अमल कए, उन्हीं बुरे अमल जी वजह सां अल्लाह तबारक व तआला तो मथे नाराज़ है। हाँ तू अॻियां हल तो तुझी ख़बर पवंदी। बुरे नाफरमान जी मौत जो तज़किरो अल्लाह तबारक व तआला हीअं फरमाए, वलो तरा इज़ ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत, वलो तरा इज़ ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत वल मलाइकतु बासितू ऐदीहिम अख़रिजू अनफुसकुमुल यौमा तुजज़ौना अज़ाबल हून तुजज़ौना अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलूना वल्लाहि गैरल हक़्क़ि व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। जॾहिं आई हुन वक़्तु निहारियो ॾिसो जॾहिं ज़ालिम इंसान मौत जी सख़्तीअ में हुए था ऐं फ़रिश्ता पिण जा हथ वधाए करे उनखे चए था त तो पिण जी जान कढ, अॼु तोखे ज़िल्लत जी सज़ा ॾिनी वेंदी। कोई ॿुधाए त तो अल्लाह मथे कूड़ कयो हुई ऐं तूं अल्लाह जे आयात खां तकबर कयो हुए। बिरादरान इस्लाम हिन आयत में ज़रा गौर कयो त ज़ालिम जी मौत केतिरी बुरी हुई थी ऐं किन क़दुरु सख़्त हुई थी त फ़रिश्ता हुनजी जान कढण जे लाइ तयार नथा थी, हुनखे हुकुम ॾिए था त तूं पंहिंजी जान कढ ऐं मौत जे वक़्तु हुनखे अल्लाह जे अज़ाब जी धमकी सुनाई वञे थी। अल्लाह जे अज़ाब जे बारे में चयो वञे थो त अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ अहिड़ा अहिड़ा अज़ाब तयार कई ऐं काफ़िर जी मौत जो नक्शो अल्लाह तबारक व तआला खींचे फकैफ़ तवफ़्फ़तहुमुल मलाइकतु यज़रिबूना वुजूहहुम व अदबारहुम। बसि उन्हनि जी कहिड़ी हालत थींदी जॾहिं फ़रिश्ता हुनजी रूह कब्ज़ कंदे हुनजे चेहरे मथे ऐं हुनजी सुरीने मथे मारींदा। अरे बाक़ी मामूली को है पर बाक़ी तकलीफ थी थी तेरा काफ़िर जी जहिड़े रूह फ़रिश्ता कब्ज़ कंदा तेरा उन्हनि जे मुंहं मथे मारींदा, मुंहं मथे धक हणंदा ऐं उन्हनि जी वेहण जी जॻह सुरीने मथे हुनखे धक हणंदा। अचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं चंद हदीसूं सुनो। हज़रत उबादा बिन साबित खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन अहब्ब लिका अल्लाह अहब्बल्लाहु लिकाहु, मन अहब्ब लिका अल्लाह अहब्बल्लाहु लिकाहु व मन करिह लिका अल्लाह करिहल्लाहु लिकाहु। जेको शख्स अल्लाह जी मुलाकात के पसंद करे तो अल्लाह तबारक व तआला उनकी मुलाकात के पसंद करे तो ऐं जेको शख्स अल्लाह जी
मुलाकात के नापसंद करे तो अल्लाह उनकी मुलाकात के उन सां मिलने के नापसंद करे तो। हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह अन्हा चो तो इन सां मुराद मौत के तो हर इंसान नापसंद करे तो, हर इंसान मौत के नापसंद करे तो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ आयशा इन सां मुराद ही न आई, बल्कि इन सां मुराद ही इन जो मतलब ही आहे तो मोमिन जी वक्त मौत जो जॾहिं क़रीब अचे थो, मौत जो टाइम जॾहिं ओड़ो अचे थो त उनखे अल्लाह जी रज़ा जी ख़ुशख़बरी ॾिनी वञे थी। उनखे चयो वञे थो त अल्लाह तोखां राज़ी आहे ऐं उनखे चयो वञे थो अल्लाह इंतिहाई क़रीब आहे, अल्लाह माफ़ करण वारो आहे। एतिरे जे लाइ उनखे अल्लाह जी मुलाकात जे सिवा ॿी कोई बि मुलाकात महबूब न थी हुए, पसंदि न थी हुए। ऐं अल्लाह जी मुलाकात खे पसंदि करे थो। ऐं जॾहिं काफ़िर जी मौत जो वक़्तु ओड़ो अचे थो, क़रीब अचे थो त हुनखे अल्लाह जी नाराज़गी, अल्लाह जे अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾिनी वञे थी त अल्लाह तुंहिंजे लाइ हेतिरा ख़तरनाक अज़ाब तयार कई, अल्लाह तुंहिंजो इंतज़ार करे हुए, तो दुनिया में गुनाह कए हुए, दुनिया में अल्लाह जी नाफरमानी कए हुए, दुनिया में बे इंसान जी इताअत कए हुए, अल्लाह जी रसूल जी इताअत न कए हुए। तेरे जरा अज़ाब जे बारे में सुने तो, जरा दुख जे बारे में सुने तो अल्लाह मुझे लाइ हेतिरा अज़ाब तयार करे त हुनखे अल्लाह जी मुलाकात जे सवा कोई को बि चीज़ नापसंदीदा न थी हुई। अल्लाह जी मुलाकात के नापसंद करे तो अल्लाह उन जी मुलाकात के पर नापसंद करे तो। बिरादरान इस्लाम, मौत जी कैफियत के बारे में हजरत बरा बिन आदिब जी जो मशहूर हदीस जो बाकी फेरा सुई है, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये हदीस बयान करे वो फरमायो ला तफ्तहू लहुम अबवाबुस समाई वला यदखुलून अल-जन्नता हत्ता यलिज अल-जमल फी सम्मिल खयात। हदीस मुकम्मल कह दे जो मशहूर हदीस आए पास सही आए उनके मुकम्मल कह दे ये आयत ला फरमायो, यानी उनके लाइ आसमान जा दरवाजा नथा खोलिया वञनि ऐं उहो हरगिज़ जन्नत में दाख़िल की न थींदा। ऐं तायत सुई जे सोराख में, सुई जे सोराख में उठ दाख़िल थी वञे। बिरादरान इस्लाम, तो पाके पर पंहिंजी ज़िंदगी में चेंजिंग लाइणु खपे, पंहिंजी ज़िंदगी में बदलाव लाइणु खपे। अहिड़ी मौत पाण मथे अचणी खपे जो दुनिया वारा पंहिंजी वाह वाह कई, दुनिया वारा पंहिंजी आखाण कई। जेकॾहिं दुनिया वारे इंसान आखाण कयो पंहिंजी नेकी जी त पाण आख़िरत में कामयाब आहियूं। बिरादरान इस्लाम, काल पंहिंजो अज़ीज़, पंहिंजो रिश्तेदार जो मां खां जुदा थियो, कोई नेक इंसान हो, रात जो मस्जिद में अची करे तहज्जुद पढ़ंदो हो, सिर्फ ॻाल्हि न ई करी चओ त वॾो आसान आहे, करणु घणो मुश्किल आहे। अल्लाह एहसान चओ जे खीर पीअण वारा त मजनून कई हुए था, लेकिन खून ॾियण वारो कोन थो हुए। जेकॾहिं कंहिंजी दावत कई वञे, खीर तयार कई वञे त पाण जेतिरो के दावत ॾियो मरण हया थींदा, लेकिन इस्लाम जे लाइ, इस्लाम खे बुलंद करण जे लाइ खून जी ज़रूरत पए त को बल्कि न थींदो। बिरादरान इस्लाम, चोर है सो त मामूली आहे, तो आसान आहे, लेकिन अमल करण वञे त ॾुखियो आहे। बुढ़ापे में, एतिरी वॾी उम्र में तहज्जुद जी नमाज़ पढ़ी,
सियारे जी सर्दी में मसो करणो, उन्हारे जी गर्मी में उथणो ई घणो ॾुखियो गुज़ारे त पंहिंजो अज़ीज़ जेको हो ये नेक को इंसान हो, तहज्जुद गुज़ार हो, अल्लाह वारो हो, ए पंहिंजी मस्जिद जो मुअज़्ज़िन बनो। अॼु बाग, अॼु इंसान कब्र जी कोठरीअ में बंदि आहे, कब्र अंधेरीअ में बंदि आहे। हिकिड़ो ॾींहुं हिन लाउस मथे उभो हो ऐं अॼु हिन लाउस मथे मौजूद न आहे। त तव्हांखे मौत मां इबरत हासिल करणी खपे। सिर्फ़ तक़रीर जो मतिलबु ई न आहे त पाण सुहिणो हिकिड़े कन मां सुड़ी करे ॿिए कन मां कढी छॾियूं। जहिड़ी तरह हुन मथे नेकी जे हालत में मौत आहे, अहिड़ी तरह पाणखे पर नेक बणजणो खपे, पाणखे पर अल्लाह वारो बणजणो खपे। पाण त पाण मथे पर मौत अचे त नेकी जी हालत में अचे। मौत हर इंसान मथे अची वई आहे। कोई नाफरमानी जी हालत में जरा हलियो वञे त जरा घणो दुख थिए थो। कोई बेनमाज़ी जी हालत में जरा मरी वञे थो त घणो दुख थिए थो। लेकिन इंसान मथे एतिरो नथा रोओ पिया जेतिरो नाफरमान इंसान हो त हुन मथे रोओ था, कोई लाइ रोओ था, एतिरे जे लाइ रोओ था त ही पेट जी झोली नेकीअ खां ख़ाली खणी करे हलियो। उनजी नेकीअ में, उनजी झोलीअ में नेकियूं न हुयूं। उन जिंदगी भर अल्लाह जी नाफरमानी कई, जिंदगी भर अल्लाह खे नाराज़ कई, अल्लाह खे नाराज़ करे हलियो। हाँ, उन कब्र जी कोठड़ी में उनजो बुरो हाल हूंदो, फरिश्ता उनजो बुरो हाल करे रहिया हूंदा। हिन मथे पाणखे अफ़सोस थिए थो, दुख थिए थो, पाणखे रोअण अचे थो। बिरादरान इस्लाम, लिहाज़ा पंहिंजे लाइ ज़रूरी आहे त पाण हर वक़्तु मौत जे लाइ तयार रहो ऐं कॾहिं बि मौत खां गाफ़िल न थियूं। जेकॾहिं कोई इंसान अञा ताईं मौत खां गाफ़िल आहे, दिलि जी मौत खे भुलाए छॾे, अल्लाह जी नाफरमानी कंदी कंदी दिलि जी ज़िंदगी जो वॾो हिसो गुज़ारे छॾे, त उहो फौरन अल्लाह तबारक व तआला वटां तौबा करे ऐं सिधे रस्ते मथे अची वञे, सिधी रात मथे अची वञे। अमल जो जेको दारो मदार आहे उहो नेकीअ मथे आहे। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, बेशक वो इंसान लंबे टाइम ताईं, लंबे अरसे ताईं अहले जन्नत वारा, जन्नती वारा अमल करे तो उन जो खात्मो जहन्नमी वारे अमल मथे थी वञे थो। ऐं वो इंसान लंबे अरसे ताईं, लंबे टाइम ताईं जहन्नम वारा कम करे तो, अमल करे तो उनजो खात्मो अहले जन्नत वारे अमल मथे थी वञे थो। हज़रत साल बिन साद खां साहिबी खां रिवायत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुशरिकीन जो कंहिं जंग में आमो साम्हूं थियो ऐं ॿिन्ही फ़ौज में शदीद सख़्त लड़ाई थी। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी क़याम गाह जी तरफ़, पिंड जे ठिकाने जी तरफ़ आया ऐं ॿिया इंसान पाण पिंड जे ठिकाने जी तरफ़ हलिया विया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबा वेचारा हिकिड़ो अहिड़ो शख़्स हो त उन मुशरिकीन वेचारा जेको पण उन साम्हूं आयो उन मथे हमलो कई, पिन जी तलवार सां उनजो कमु तमामु करे छॾे, यानी उनखे मारे वञे। सहाबा किराम उनजी बहादुरी ॾिठो त उनजे मुताबिक़ चयो, जहिड़ी तरह अॼु हिन शख़्स शुजात ऐं बहादुरी जा कारनामा ॾेखारे, अहिड़ी तरह पाण वेचारा कंहिं पर अहिड़ा बहादुरी जा कारनामा न ॾेखारिया। लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे बारे में फरमायो, ख़बरदार हू जहन्नमी आहे। सहाबा किराम सोच में पइजी विया त अल्लाह जे लाइ एतिरा कारनामा अंजाम ॾिने, बहादुरी जो मुज़ाहिरो कई, काफ़िर खे क़त्ल कई, जहन्नमी कीअं थी सघे थो? त सहाबा वेचारा हिकिड़े शख़्स चई,
आओ अज उनके साथ रहंदुसि रात आऊं न्यारियां तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके जहन्नमी कुल जे लाइ चयो हुयो। ये चई करे उन जे साथ निकिरियो जे तूं रुकियो बिल्कुलु उते ई पहुतो जे तूं वधारे तेज़ हलियो जल्दी जल्दी हलियो त ई पर जल्दी जल्दी हलियो आखिर वो शख्स शदीद जख्मी थी पियो यानी उनके धक लगो शदीद जख्मी थी पियो ऐं वो सब्र न करे सघियो ऐं उन पंहिंजी मौत जे लाइ जल्दबाज़ी कंदे तलवार जो जेको तेज़ पासो नथो हुए ईअं जले जो जेको पासो हुए त हुनखे ज़मीन मथे टेकाए ऐं उनजी नोक जेको हुए थी तलवार तिखी जेको साइड हुए थी उनखे पंहिंजे पिस्ताने जे विच में रखी करे पंहिंजे बदन जो पूरो ज़ोर उन मथे ॾिने अहिड़ी तरह उन पंहिंजे हलाक करे छॾे। ये अंजाम ॾिसी करे उहो सहाबी जेको पीछो कयो जेको पुठियां हलियो पिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि त कोन थी नथी सघे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो उहो जहन्नमी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं चई अशहदु अन्नका रसूलुल्लाह आउं गवाही ॾियां थो त ऐं यकीन अल्लाह जा रसूल आहियो। बिरादरान इस्लाम न हदीस मां मालूम थियो त इंसान हिकिड़ो नेक अमल करे पियो वरी जहन्नमी वारे अमल मथे अची वञे थो त वरी मरी वञे थो। हिकिड़ो इंसान सॼी ज़िंदगी बद अमल करे पियो ऐं लास्ट में नेक बणिजी वञे थो त अल्लाह वटां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी मंगे लाइ थो त उहो जन्नती बणिजी वञे। लेकिन मौत जी कोई गारंटी न तव्हां सम्झो त आऊं हेर भले न फरमानी कयां पियो पोइ जरा मुंहिंजो छहेलो टाइम अची वेंदो त नेक बणिजी वेंदुसि। छहेले टाइम ताईं या छहेली उमिरि ताईं पाण पुॼो या न पुॼो इकी पिणु गारंटी न आहे त पाण खे तुरंत अल्लाह जी फरमा बरदारी करणी खपे। हर वक़्तु मौत जे लाइ तयार हुअणु खपे। हज़रत मुआज़ खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह जंहिं शख़्स जी आख़िरी ॻाल्हि ला इलाहा इल्लल्लाह हो उहो जन्नत में दाख़िल थींदो। पाण सोचियूं हिन हदीस जे बारे में गौर ऐं फिक्र कयूं त पाण वीचारा केतिरे इंसान जी ला इलाहा इल्लल्लाह मथे मौत थी पाण खे केतिरा सोचे था पांजी मौत अचे थी तेरा सेड़ा ॾिसण में अचे थी पांजी मौत अचे थी आख़िरी टाइम पाण वसीयत कयूं था त फलाणी ज़मीन जेको मूं वारी आहे इन मथे को पिणु कब्ज़ो न करे वञे। पांजी मौत अचे थी तेरा पाण वटि पैसा पिया हुए पाचो फलाणे जॻह ते मुंहिंजा पैसा पिया आहिनि फलाणे इंसान मथे आउं पैसा मंगा थो पंहिंजी मौत इन हालत में अचे। ला इलाहा इल्लल्लाह मथे मौत नथी अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जंहिं शख़्स जी आख़िरी ॻाल्हि ला इलाहा इल्लल्लाह हुई उहो जन्नत में दाख़िल थींदो। हज़रत हुज़ैफा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं शख़्स महज़ अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह चई ऐं हुन मथे हुनजो ख़ात्मो थी वियो त उहो जन्नत में दाख़िल थींदो। इहे ला इलाहा इल्लल्लाह दुनिया वारनि खे ॾेखारण जे लाइ न तो दुनिया वारा मुझे वाह वाह कही बल्कि अल्लाह जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह कलमो पढ़ियो ऐं उन कलमे मथे जो मौत थी वियो त अल्लाह जो नबी चए थो इंसान जन्नत में दाख़िल थींदो। बिरादरान इस्लाम इन तमाम हदीसे में तमाम हालते में नेक ऐं बद जी मौत खे वाज़े कयो वियो तो बद ऐं नाफरमाना ऐं अल्लाह जे फरमा बरदार नेक इंसान जी मौत कहिड़ी हुई थी। इन में घणो फ़र्क़ु आहे जेको हदीस जी रोशनी में आयत जी रोशनी में वाज़े कयो वियो आहे। पाण खे अहिड़ी मौत जे लाइ तयार रहणो खपे अहिड़ी मौत जे लाइ बंदोबस्त करणो खपे जेको नेके जी मौत हुए। पाण खे अहिड़ी मौत खां बचणो खपे जेको नाफरमानी जी मौत हो। जेकॾहिं पंहिंजी इहा हालत रही त पंहिंजी मौत पर नाफरमानी इंसान जहिड़ी मौत थींदी। अल्लाह पाण खे टाइम ॾिने अल्लाह पाण खे वक़्तु ॾिने त हिन वक़्त जी पाण कदर कयूं।
मौत करे पर अची सके थो कीअं पर ख़बर थी न पवंदी। कोई बीमारी हाणे चंद ॾींहं में रुटी रहंदी। जहिड़ी तरह पंहिंजे हिन अज़ीज़ रिश्तेदार खे चंद ॾींहं में हिन बीमारी विझेल आहे। घणो टाइम की न थियो हूंदो, 10-15 ॾींहं थिया हूंदा। 10-15 ॾींहं में हिनखे बीमारी विझेल आहे ऐं हिन मथे मौत अची वियो। कई इंसान खे त हिन बीमारी जी ख़बर पई न हुई, कई जमातीअ खे ख़बर की न हुई त पंहिंजो अज़ीज़ जेको कमाल हिन दुनिया मां रुख़्सत थी चुको उहो बीमार आहे। चंद ॾींहं में हुन बीमारी हुनखे विझेल आहे ऐं बीमारी मौत जो सबबु बणिजी वई। तव्हां मथे त कोई बीमारी अची सघे थी, को आफ़त अची सघे थी त तव्हां हर वक़्तु मौत जे लाइ तयार हो। हर वक़्तु तव्हां नेकियूं भेरियूं कयूं, हर वक़्तु तव्हां क़बर जे लाइ तयारी कयूं, उन कारी कोठड़ी जे लाइ तयारी कयूं। जित कारी कोठड़ी में अकेलो सुम्हणो आहे, जे कारी कोठड़ी में पखा की न हूंदा, लाइती की न हूंदी, हुन कारी कोठड़ी में जेकॾहिं लाइट पखा खपे था त नेक अमल हूंदा, नेक अमल करणा हूंदा त उहा क़बर रोशन हूंदी, उहा क़बर जन्नत जो बाग़ीचो बणिजी वेंदी। जेकॾहिं नेक अमल न हुआ, ईअं फालतू ज़िंदगी गुज़ारे पई त उहा क़बर पंहिंजे लाइ रोशनी जो घर की न बनंदी, जन्नत जो घर की न बनंदी। उन क़बर में पंहिंजे लाइ जन्नत जूं खिड़कियूं की न खोलियूं वेंदियूं, तव्हांखे जन्नती लिबास की न पहिरायो वेंदो। जेकॾहिं नेक अमल कया त तव्हांखे जन्नती लिबास पहिरायो वेंदो, पंहिंजी क़बर में जन्नत जी खिड़की खोली वेंदी ऐं पंहिंजे लाइ जन्नत जो विछाण विछायो वेंदो। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तव्हांखे तौबा इस्तिग़फ़ार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक दिल जी जिंदगी में चेंजिंग लाने की तौफीक अता फरमाए। ऐं पंहिंजो अज़ीज़ जेको पाण काल क़बर जो हवाले कयो, अल्लाह उनजी क़बर में नूर ऐं रोशनी पैदा करे, अल्लाह उनजी क़बर खे कुशादा करे, अल्लाह उनजी क़बर में जन्नत जूं खिड़कियूं खोले छॾे, अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत जो लिबास पहिराए ऐं इन खां अॻियां जेकी पंहिंजा अज़ीज़, पंहिंजा रिश्तेदार, पंहिंजे कुटुंब कबीले वारा जेको क़बर जे हवाले कया आहिनि, अल्लाह उनजी क़बर में नूर ऐं रोशनी पैदा करे, अल्लाह उनजी क़बर खे कुशादा करे। अल्लाह पाक अहिड़ी मौत मां इबरत हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जारे दस ईमान इस्लाम मथे जारे मारे त पंहिंजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुमा।